फुल वेझो ॻोठ रेहानाबाद में वजला बिरोही ऐं कटपर बिरादरी जे 5 घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि सबबि रहमतुल्ला, दोस्त मोहम्मद वजलो, पप्पू बिरोही, हाजी रोज़ी ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा कटपर जा घर सड़ी रख थी विया। बाहि सबबि ॻोठाणे रहमतुल्ला वजलो जा 2 मासूम पुट 8 वरहनि जो शौकत अली ऐं 10 वरहनि जो बरकत अली वजलो सड़ी फौत थी विया। बाहि लॻण सबबि खटूं, अनाज, हंध बिस्तरा, रोक रक़म सड़ी विया, जॾहिं त 10 खां वधीक जानवर पिणु सड़ी मरी विया। इतला मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते कंट्रोल करे वरितो। ॻोठाण रहमतुल्ला वजलो, हाजी रोज़ी कटपर ऐं ॿियनि ॿुधायो त ओचितो बाहि लॻण सबबि 1 करोड़ रुपयनि जो नुक़सानु थियो आहे, जॾहिं त 2 मासूम भाइर पिणु सड़ी फौत थी विया। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त फौतुनि जो मुआवज़ो मुक़ररु करे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। निकितासीं, बाहि ॾिठीसीं, बाहि लॻी आहे, असां भॼण लॻासीं, कोशिशि कयोसीं बाहि खे बचायूं। बचाइण बंदि में असां सेकंड न गुज़रियो आहे, 2 नंढड़ा छोकिरा बाहि जे भउ खां भॼी वञी घर कमरे में घिरिया, उहे बि जान ई ख़तमु थी विया। ॿियो जेको बि नुक़सानु हो, बाहि कोई स्कूटर आहे, में आहे, उन जो कटवार आहे, उन जे घर खे सड़ी, उन जो नुक़सानु थियो आहे। 3-4 घर जेके सभु सड़ी रख थी विया आहिनि, बारड़ा बि सड़ी विया आहिनि। इलाइक़े में जेको सभिनि खे ॾुख थियो आहे मासूम ॿारनि जी। घर जो सामान हुयो, चौपायो माल हुयो, सभु शइ ख़तमु थी वई, सभु शइ नुक़सानु थी आहे, का शइ न बची आहे। ऐं 2 ॿारड़ा बि वीचारा शहीद थी विया आहिनि। नुक़सानु अंदाज़ो लखनि में आहे, हर घर जो नुक़सानु लखनि में आहे। का शइ ॿाहिरि न निकिरी सघी आहे, सभु शइ सड़ी वई। हिन जो अज़ालो थिए, 5 घर सड़ी विया आहिनि, हिन जो अज़ालो थिए, का शइ न बची आहे। ये तमामु हा चौपायो माल हुयो, हे तक़रीबन दिलि दुखाईंदड़ हिकिड़ो वाक़ियो आहे जेको इंसानी जानियूं हलियूं हुयूं उन सां गॾु। हे तमामु हितां जा ग़रीब माण्हू आहिनि, ईअं सम्झो राति खेंदा आहिनि त ॾींहुं वेठा हूंदा आहिनि, उनजे घर में का शइ न खट, न को हंधु, न टपड़, ईअं सम्झो हिकिड़ो लखनि जे अंदाज़ हिकिड़ो 10-12 लख जो फिगर जो नुक़सानु थियो आहे अंदाज़नि सां। हियां ॾाढींदड़ वाक़ियो थियो आहे, नंढड़ा मासूम जानी वियो आहिनि, इन जो अज़ालो नथो थी सघे पियो। बहरहाल इन ग़रीबनि जे लाइ असां अपील कयूं था DC साहिबु, तालुके जे ऑफिसरनि ऐं सिंध हुकूमत खे, ख़ासि करे वज़ीर आला साहिब खे, साईं खे, त हिननि जो अज़ालो कयो वञे। हिन जो चवणु आहे त असांजो करोड़ रुपए जो नुक़सानु थियो आहे। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जेके 2 मासूम ॿारड़ा फौत थिया आहिनि, उनजी माली मदद कई वई आहे। जेके जंहिंजा घर सड़ा आहिनि, करोड़ रुपए जो नुक़सानु थियो, उनजो अज़ालो कयो वञे। कैमरामैन सदाम सईद कंडराणी सां गॾु सरमद कंडराणी, CNTV न्यूज़, ठुल।